प्यारा साथियों, जय झूलेलाल। घणाई दफ़ा चयो अथऊं न त इन जे करे थोरो आवाज़ घटिजंदो वञे थो, परवाह न आहे। ख़ैर, असीं सिंधी संगत तरफ़ां जेका असांजी NGO आहे, साल 2000 में असां हुनजो पायो विधो होसीं ऐं उहा हर साल हर वक़्तु इहा ई कोशिशि कंदी रही आहे त इंटरनेट ऐं मीडिया जे ज़रिए असीं पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे कीअं अॻिते वधायूं ऐं उन लाइ कहिड़े नमूने में असीं पंहिंजे ॿारनि खे वॾनि खे सिंधीअ में ॻाल्हाइणु सेखारियूं। असांखे ख़ुशी आहे त 24 सालनि खां वठी असीं हर साल दुबईअ में हिकिड़ो सिंधी प्रोग्राम कंदा आहियूं, कल्चरल प्रोग्राम कंदा आहियूं ऐं ही साल असांजो 25 यानी सिल्वर जुबली साल आहे जॾहिं असीं नयूं नयूं ॻाल्हियूं, घणाई इनाम इकराम ॾियण जी घोषणा पिणु करे रहिया आहियूं। पर पहिरीं ॻाल्हि असीं इहा ई चवंदासीं त साल 2007 खां वठी असां दूरदर्शन जे हिकिड़े चैनल जी घुर करे रहिया आहियूं पंहिंजे सरकार खां। पर 2007 त चङो टाइम थी वियो। साल 2015 में जॾहिं दादा राम जेठमलाणीअ, जेको असांजो पेट्रन हो, उन ॾिठो त सरकार जे मन में चैनल ॾियण जी का भावना ई कोन्हे। दादा LK आडवाणी असांखे चयो हो त जीअं BJP जी सरकार ईंदी तीअं पहिरीं त सिंधी चैनल वठंदासीं। पर जॾहिं असां सभिनी खे ख़बर आहे त मोदी सरकार जी जेका हालत हुई उन्हनि सां, इन जे करे उन्हनि खे बि निराश थियणो पियो ऐं राम जेठमलाणीअ इन जे करे दादा केस विधो दिल्ली सरकार में, दिल्ली कोर्ट में, हाई कोर्ट में केस विधो ऐं पंहिंजे चैनल जी 24 कलाकनि जी घुर कई। इहा वॾे दुख जी ॻाल्हि आहे। दादा त हलिया विया। दादा इहो जॾहिं केस विधो तॾहिं हुनखे पकी ख़ातिरी हुई त केस असीं ज़रूरु खटंदासीं। उहो अहिड़ा मतिलबु कम सोचण लाइ कंदो ई कान जंहिंमें असांखे का हार मिले। जॾहिं दादा गुज़ारे विया उन खां पोइ महेश जेठमलाणीअ कुझु वक़्तु कोशिश करण जी कोशिश कई, पर पोइ नेठ जॾहिं MP थियो त चई मां ॾाढो बिज़ी थी वियो आहियां, मां को कमु नथो करे सघां ऐं इन जे करे असांखे हुनजो या हुनखे असांजो साथ नेठ छॾिणो ई पियो। केस अञा हली रहियो आहे ऐं अॼु जेको 4 सितंबर 2015 में दाख़िल कयो वियो, अॼु साल 2024 अची वियो आहे। सरकार खे हिकु सुवाल जो जवाबु ॾियणो आहे त तव्हीं सिंधियुनि खे चैनल छो नथा ॾियो। इहो केस जे पहिरें ॾींहुं जज पुछो हो प्रसार भारती खां, पर हू नटाए रहिया आहिनि, को न को बहानो ॾेई रहिया आहिनि ऐं छाकाणि जो सरकार जो कमु आहे त केर बि जज शायदि हुननि खे चई नथो सघे सवलाई सां त कीअं बि करे हाणे इहा घुर हिननि जी पूरी कयो। मूंखे पक आहे त जेकॾहिं असीं सभई गॾिजी पंहिंजो आवाज़ बुलंद कंदासीं, पंहिंजी घुर हिकु हिकु ॼणो सरकार ताईं पहुचाईंदो पंहिंजे नमूने में। केरु ख़त लिखी पहुचाए सघे थो, केरु सोशल मीडिया जे ज़रिए करे सघे थो, को ईमेल मोकिले सघे थो। जेको बहितरीन तरीक़ो असांखे हाणे लॻे थो उहो आहे ट्विटर जो। ट्विटर ते ट्वीट कयो, प्रधानमंत्री खे त कंदा ई कंदा, मोदी सरकार खे कंदा, मोदी साईं खे कंदा, हुन खां सवाइ IB मिनिस्टर जेको आहे अनुराग ठाकुर उनखे कंदा ऐं प्रसार भारती खे कंदा। पर न विसारींदासीं असीं जेठमलाणी यानी महेश जेठमलाणीअ खे, इन खां सवाइ असांजे लालवाणी साहब खे, शंकर लालवाणी खे। इहे जेके असांजा ख़ासि लीडर आहिनि हिन वक़्तु, उन्हनि खे बि इन ॻाल्हि जो अहसासु कराइणो आहे ऐं डिमांड जो अहसासु कराइणो आहे। इन जे लाइ तव्हां सभिनी खे असीं ख़ासि वेनती था कयूं त ट्विटर ते जे तव्हांजो अकाउंट कोन्हे त अकाउंट खोलियो। मूं त बम्बईअ जे केतिरनि कॉलेजनि में नौजवाननि खे इहे अकाउंट्स उन्हनि खोलिया आहिनि। RKT कॉलेज में वियसि त उनजे टीचर्स सभिनी गॾिजी करे खोलियो, जीअं हू पंहिंजे ॿारनि खे पंहिंजी क्लास में ॿुधाए सघनि त ट्विटर अकाउंट कीअं खोलबो आहे। ऐं उन्हनि खे इहो ई चवणो आहे त DD सिंधी चैनल असांखे मिलणु खपे। असांजी आइडेंटिटी आहे असांजी लैंग्वेज ऐं असीं भारत में आयासीं हिन हिसे में पंहिंजी फ़क़ति ॿोली खणी आयासीं, सभु कुझु ते छॾियासीं।
बंगालियुनि खे बंगाल मिलियो, पंजाबियुनि खे पंजाब मिलियो, पर सिंधियुनि खे कुझु कान मिलियो। तंहिंजे करे असांजी ॿोली अॼु वञे पई पुठिते पवंदी। इन ॻाल्हि जो अहसासु तव्हां सभिनी खे हुजणु खपे। जॾहिं तव्हांखे हूंदो तॾहिं त बि पंहिंजे ज़ोरदार नमूने में घुर कंदा। ऐं मूंखे पक आहे त इहा घुर जॾहिं क़बूल पवंदी त असां सभई चवंदासीं वाह कमु त नेठि थी वियो, छाकाणि ॿोली ॿुधण सां सिखबी। तंहिंजे करे असांखे ॿोलीअ जी ॻाल्हि पहिरीं करणी आहे। ऐं इहा असीं ॿी जेका कोशिशि करे रहिया आहियूं नंढनि ॿारनि खे नर्सरी राइम सेखारे करे, जीअं हू नंढे हूंदे ई सिंधीअ में ॻाल्हाइण सिखनि। इन लाइ असीं ऑनलाइन क्लासिस बि हलाए रहिया आहियूं नंढनि ॿारनि लाइ। जॾहिं ॿोली ॿुधबी तॾहिं सिखबी। ऐं जेको कल्चरल पंहिंजे ॿोलीअ खे अॻिते वधाइणो आहे, नचण टिपण सही आहे, पर नचण सां ॿार ॿोली ॻाल्हाइण कान सिखंदा। तंहिंजे करे चटाभेटियूं करणु सभु सुठियूं आहिनि, पर उहे करियो जंहिंमें ॿार ॻाल्हाए। बसि मां तव्हांखे इहा ई गुज़ारिश कंदसि, इहा ई रिक्वेस्ट कंदसि त ॿोली आहे असांजी सुञाणप। अचो त गॾिजी पंहिंजी ॿोलीअ खे बचायूं ऐं चऊं त सिंधी आहियां, सिंधी आहियां, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी। जय झूलेलाल। Thank you very much, Devi.